जी असीं इन वक्त कच्छ जे तारीख़ी शहर डिगबाला भरिसां मीर अलायार खान टालपुर जो ही क़दीमी जेको क़ब्रस्तान आहे उते मौजूदु आहियूं। हीउ तव्हां मुंहिंजे पस मंज़र में ॾिसी रहिया हो जेके आहिनि समय मुक़बरा जेके आहिनि जेके तारीख़ी क़ब्रस्तान आहे हीउ कच्छ में वॾी हिकिड़ी तारीख़ रखे थो। तारीख़ी क़ब्रस्तान में जेके मौजूदु मुक़बरा आहिनि उहे जेके आहिनि हींअर जेके आहिनि ज़ुबून हाली जो शिकार आहिनि ऐं काफ़ी सारा मुक़बरा टही पट पइजी विया आहिनि ऐं जेके आहिनि क़बरूं उहे मुसमार थी वियूं आहिनि। सकाफ़त खाते तरफ़ां दावाऊं त कयूं आहिनि त हिन क़ब्रस्तान जे जेको आहे रिपेयर जो कमु शुरू करायो आहे पर हिन महिल ताईं हीउ तव्हां मुंहिंजे पोयां ॾिसी रहिया आहियो त जेके आहिनि मुक़बरा उहे साॻी सूरत हाल में आहिनि ऐं ताज़नि बरसातनि खां पोइ जेको आहे अञा बि हिननि जी सूरत हाल जेका आहे ख़राबु थी वई आहे। उन हवाले सां हितां जे जेके आहिनि मक़ामी माण्हू आहिनि जेके उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो हिन हवाले सां छा चवणु आहे। ये जेके असांजा मुक़बरा आहिनि इहे तारीख़ी असांजा हुकुमरान हुआ वक़्त जा टालपुर घराणे जा। कलोड़नि खां पोइ टालपुरनि खे जॾहिं हुकूमत मिली त हिते नंढियूं नंढियूं रास्तियूं ठाही वियूं। हीअ जेका आहे डिगबाला खां 3 किलोमीटर परे हिननि जेको आहे हीउ मुक़ाम मीर अलियार पंहिंजे जेरे हूंदे ठारायो हुयो। हीउ मीर कको हूंदो हुयो, उन जे ख़ानदान माड़काणी पाड़ो हो टालपुर जेको आहे घराणे जो। उन्हनि जे तरफ़ां हिते हुकुमरान जेके हुआ उहे हुकूमत कंदा हुआ। त कुझु जेके तारीख़दान माण्हू ॻाल्हि कनि था त हीउ तक़रीबन 250 खां 300 साल तारीख़ रखे थो। जेको आहे अंग्रेज़नि खां पोइ जेको आहे जो दौरु आयो, अंग्रेज़नि खां पोइ हे जेको सकाफ़त खातो ऐं आर्कियोलॉजी खातो जेका अंग्रेज़नि जी जेका डीलिंग हुई त उहो बहितर हुयो। पर जॾहिं असां ही गवर्नमेंट सिंध पाकिस्तान गवर्नमेंट वटि ही जेको आहे असांजो इलाइक़ो आयो ऐं सिंध हुकूमत जे तरफ़ां आर्कियोलॉजी खातो सकाफ़त खाते ते घणी दावा कई पहिरें दौर खां वठी। त असां जेको आहे हिननि जे लाइ हीअं कयो आहे, हेतिरो फंड रखियो हुयो पहिरें दौर खां वठी। त हिननि जा फंड जेके आहिनि हड़प कया पिया विया। पर हिन जी पुराणे खां दौर खां वठी हिते जेके माण्हू कच्छ जा आहिनि क़ब्रस्तान तक़रीबन हे ई आहे। पर हिन जा हिन मतिलबु ॾिसो जेके मक़बरा आहिनि इहो ॾींहों ॾींहुं तबाह थींदा वञनि था। सकाफ़त खातो हिन ते गौर नथो करे। इहे असांजा तारीख़ी विरसा आहिनि, वॾो क़ब्रस्तान आहे, इन्हनि ते कमु कयो वञे, क़बरूं सफ़ा मेसमार थींदियूं थियूं वञनि पर हुकूमत जो को ध्यानु कोन्हे। ख़ुदा रा असां वस वारनि खे इहा गुज़ारिश कंदासीं त महिरबानी करे हिन तारीख़ी क़ब्रस्तान खे वधि खां वधि हिन जी जल्द में रिपेयर कराए ऐं हिन खे बचायो वञे त इहे असांजा विरसा आहिनि, असांजी तारीख़ आहे, हिननि जो कमु करायो वञे। मीर जेको आहे सो अलायार खान टालपुर ऐं मीर छुटो खान टालपुर जा जेके ही कुबा आहिनि ही तारीख़ी वरसो आहे। ही तक़रीबन 300 साल अॻु में हिननि जेको आहे सो तारीख़ी शख़्सियतनि सिंध ते हुकुमरानी कई। हिननि जा जेको कुबा ऐं क़ब्रस्तान जेको आहे हीउ तारीख़ी क़ब्रस्तान आहे। हिन जी सिंध हुकूमत जे तरफ़ां मालिकी थियणु खपे ऐं सिंध हुकूमत खे खपे त हिन तारीख़ी क़ब्रस्तान ऐं तारीख़ी विरसे जी सार संभाल करे हिननि कुबनि जी फौरी तौर ते हंगामी बुनियादनि ते मरमत कराए ऐं हिन ॾिठो वञे त हिन क़ब्रस्तान खे नए गाज जेको आहे सो काफ़ी नुक़सानु ॾिनो आहे। उन जे लाइ बि को अहिड़ो रिंग बंदि ॾिनो वञे जीअं हिन क़ब्रस्तान जी हिफ़ाज़त थी सघे ऐं हिन कुबनि जी ऐं हिन क़ब्रस्तान जी मरमत कराई वञे त अगरि ईअं न थिए त हिन तारीख़ी शख़्सियतुनि वांगुरु हीउ क़ब्रस्तान बि तारीख़ थी वञे। मीर अलियार टालपुर जे नाले सां ही कुबरा सॾिजनि था। हिते सिंध गवर्नमेंट जो को बि ध्यानु नाहे। अहिड़ा तारीख़ी ही सिंध जी असांजी हिकिड़ी तारीख़ आहे। हिते कई अहिड़ा कुबरा आहिनि जेके ड्रही विया आहिनि, उन्हनि जी तारीख़ ई मिटिजी वई आहे। हिननि जी सख़्तु ज़रूरत आहे सिंध खे। ही तारीख़ी सिंध जी हिकिड़ा माना ख़ूबसूरत हिकिड़ा कुबरा आहिनि ऐं सिंध गवर्नमेंट जो हेॾे त ध्यानु ई कोन्हे ऐं हिते कमु करायो वञे ऐं हुननि जी मरामत कराई वञे। अहिड़ा तारीख़ी मुक़बरा जेके आहिनि उहे तारीख़ में लिखिजंदा सोने अखरनि सां। हिकु असांजी तारीख़ ड्रहिजी थी वञे, उन तारीख़ खे असां न ॾींदासूं। इन जो कमु कयो वञे ऐं जल्द मां जल्द ऐं ज़रूरी आहे। असां मुरादरी शाह खे अपील था कयूं महिरबानी करे सिंध गवर्नमेंट MN ऐं MP हेॾे ध्यानु कयो। ही ज़रूरी शयूं आहिनि, हिननि खे ड्राहणु न खपे, हिननि खे ठाहिणु खपे। जी तव्हां हितां जे रवासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त हीउ जेको क़ब्रस्तान आहे कच्छ जो तमामु तारीख़ी क़ब्रस्तान आहे। हिन खे वॾी जेका आहे तारीख़ी अहमियत हासिलु आहे पर जेके आहिनि हितां जेके क़बरूं आहिनि या इहे मुक़बरा आहिनि जेके ड्रही पट पइजी रहिया आहिनि। सकाफ़त खाते तरफ़ां हिन महिल ताईं उन्हनि जे लाइ के जोगा उपाउ न वरिता विया आहिनि। हिननि मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते जेके आहिनि हिन मुक़बरनि जो कमु कराए जेको आहे सो हिन क़ब्रस्तान खे जेको तबाह थियण खां बचायो वञे। कैमरामैन दोदो ब्राह्मण सां गॾु आबिद अला शरी, टाइम न्यूज़, वाइपंदी।